शिकारपुर जिले के चक वेझो पुलिस मुबैना मुक़ाबले दौरान एक ॼणो मारिजी वियो। शाह अली पीर वट मुक़ाबले दौरान सखरवासी ॾोहारी माशूक पुट रज़ा मोहम्मद शेख मारिजी वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त मारिजी वियल जवाबदार जा 2 साथी फरार थी विया। लाश खानपुर इस्पताल मुंतक़िल कयो वियो। शिकारपुर जो इलाइक़ो चक, जिते पुलिस सां मुबैना मुक़ाबले दौरान एक ॾोहारी मारिजी वियो। शाह अली पीर वट मुक़ाबले दौरान सखरवासी ॾोहारी माशूक पुट रज़ा मोहम्मद शेख मारिजी वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त मारिजी वियल जवाबदार जा 2 साथी फरार थी विया। लाश खानपुर इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। शिकारपुर जिले के चक वेझो पुलिस सां मुबैना मुक़ाबले में एक ॼणो मारिजी वियो। शाह अली पीर वटि इहो मुक़ाबलो थियो आहे, जंहिंमें सखरवासी ॾोहारी ॿुधाए पियो वञे माशूक पुट रज़ा मोहम्मद इन पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो। पुलिस जो चवणु आहे त संदसि 2 साथी फरार थी विया। तफ़सील मालूम कयूं था चकमा टाइम न्यूज़ रिपोर्टर आज़ाद अनवर महर खां। आज़ाद अनवर, वधीक आगाह कजो न पुलिस मुक़ाबले बाबति। जी बिल्कुल, चक लग रुस्तम थाने की हद में मुबैना पुलिस मुक़ाबले में एक ॾोहारी मारिजी वियो आहे। 2 हथियारबंद फरार थी विया आहिनि। रात देर सां रुस्तम थाने की हद शाह अली पीर वटि रुस्तम पुलिस ऐं ॾोहारनि विच में मुबैना पुलिस मुक़ाबले में सखर जे तमाचाणी थाने जे हद नचणपुर वासी नौजवान माशूक अली पुट रज़ा मोहम्मद शेख मारिजी वियो आहे, जॾहिं त संदसि 2 साथी हथियारबंद पुलिस खां फायरिंग कंदा फरार थी विया आहिनि। रुस्तम पुलिस मारिजी वियल मुबैना ॾोहारी जो लाश हथ करे कानपुर अस्पताल मां पोस्टमार्टम लाइ खणाए पहुचायो। लाश के सर्दखाने में रखियो वियो आहे, जंहिं सबबि अञा ताईं संदसि को बि वारिस ज़ाहिर नाहे थी सघियो। ॿिए तरफ़ शिकारपुर पुलिस मूजिबि मारिजी वियल मुबैना ॾोहारी मथां सखर ऐं शिकारपुर ज़िले जे मुख़्तलिफ़ थाननि ते 5 खां वधीक केस दाख़िल आहिनि। मारिजी वियल हिकु ॾोहारी वटां कलाशनकोफ हथ करण जी दावा कई वई आहे। जी, तफ़सील ॾियण जे लाइ महिरबानी अव्हां जी आज़ाद अनवर। आगाह कयो अव्हांखे त सांगड़ जो इलाइक़ो खिपरो, जिते खाई